अस्सलाम वालेकुम नाजरीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद गोराई। नाजरीन, ख़बर शामिल कंदासीं चूहड़ जमाली मां। चूहड़ जमालीअ में जानवरनि जे अस्पताल खे ताला लॻण सबबि मालवद माण्हू ऐं रवासिन सख़्त परेशानी में मुब्तला जानवर मरण लॻा। डॉक्टर ऐं ॿियो अमलो ड्यूटीअ तां गायब। रवासिन पारां अस्पताल गेट अॻियां एहतजाज करे अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। चूहड़ जमाली वार्ड नंबर 5 जे साबिक़ काउंसलर अली गुलाम समो, यूसुफ पटेल, ख़ालिद मल्हा ऐं ॿियनि जी अॻवानीअ में जानवरनि जे अस्पताल बंदि हुअण करे एहतजाज कयो। ऐवान सहाफ़त प्रेस क्लब सद सां ॻाल्हाईंदे चयो त वेटरनरी डॉक्टर ऐं संदसि अमलो मुसलसल ड्यूटी तां गायब हुअण करे माल मरी रहियो आहे, जंहिं करे असांखे जानवरनि जे इलाज लाइ क़ाइम थियल अस्पताल तां हितां रवासियुनि लाइ बेलाभ बणियल आहे। हिननि आला अफ़सरनि खां मुतालबो कंदे चयो त जानवरनि जे अस्पताल ग्राउंड में मौजूद पाणी कढाए अस्पताल खे खोलियो वञे त जीअं लखे रुपयनि जी मालियत रखंदड़ जानवर माल बीमारी मिलण खां बची सघे। ख़बर शामिल कंदासीं पीरगोट मां। पीरगोट भरिसां पंहिंजी मदद पाण तहत पके ॾांहुं मुंतकिल थींदड़ कचे वासन जी ॿेड़ी ऊंधी, ॿ नींगरियूं बुॾी वयूं। ॻोठ मोर जम्पर शेख वासी ॿेड़ी ज़रिए औरतनि ऐं ॿारनि सूधो बचाव बंद ते वञी रहिया हुआ त ॿेड़ी ऊंधी थी पई। इलाइक़े वासियुनि बंद में टपो ॾेई नींगरी लैला ऐं सिंधु शेख जा लाश कढी वरिता। बुॾी वियल माण्हुनि खे बचायो वियो। रवासियुनि दायो आहे त ॿेड़ी ऊंधी थियण जो इतला मिलण बावजूद को बि हुकूमती इदारो माण्हुनि खे बचाइण लाइ हरकत में न आयो। बरसात खां पोइ दरियाए पाणी कचे में तबाही करे छॾी आहे। ग़रीब माण्हू हयातियूं ऐं घर में बचाइण लाइ परेशान आहिनि। ज़िले इंतजामिया वाक़े जो ज़िम्मेवार बेड़ियातीअ खे करार ॾेई छॾियो आहे। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं सखर मां। सखर में मुतालबनि जी मञता लाइ आल पाकिस्तान खिलारक एसोसिएशन ज़िले सखर पारां प्रेस क्लब सखर आडो, सूबाई नायब सदर सरदार पीरज़ादो, ज़िले जनरल सेक्रेटरी मोहम्मद पनाह जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान सरदार पीरज़ादो, मोहम्मद पनाह महर, हाफ़िज़ वरी मोहम्मद इनड़, गुल हसन महर, अमीर बख्श जागरानी ऐं ॿियनि जो बलोचिस्तान समेत ॿिनि सूबनि जे सरकारी मुलाज़मनि खे ग्रुप इंश्योरेंस ॾिनी पई वञे, पर सिंध जे मुलाज़मनि खे उन सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। अॻवाननि चयो त सिंध जे ज़रिए इंजीनियरिंग वर्कशॉप जे मुलाज़मनि समेत मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़मनि जो टाइम स्केल पिणु रोकियो वियो आहे, जंहिंखे बहाल कयो वञे। आपका अॻवान चयो त अॼु समूरी सिंध जे ज़िले हेडक्वार्टरनि में सिंध जा क्लार्क सरापा एहतजाज बणियल आहिनि। असीं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां घुर कयूं था त क्लार्कनि जे जाइज़ मुतालबनि ते अमल कराए पखेड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं खानपुर महर मद। खानपुर महर में पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली मिराणी पाड़े खे गंदे पाणी में ॿोड़े छॾियो आहे। गंदे पाणीअ जा खूह बंदि हुजण तोड़े निकाल सिस्टम ख़राब हुजण करे शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि जो गंदो पाणी मिराणी पाड़े जे घटिन तोड़े घरनि में जमा थी वियो आहे, जंहिं सबबि मिराणी पाड़े जे रवासियुनि खे अच वञ में इंतिहाई तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त गंदो पाणी मोहल्ले जे घटिन तोड़े घरनि में जमा थियण करे बदबू बीमारियुनि खे जनम ॾेई रही आहे। घोटकी जे ज़िले इंतजामिया तोड़े खानगढ़ तालुके जी इंतजामिया खे घुर्जे त स्कीम जे नाले ते लखें रुपया लुटींदड़ पब्लिक हेल्थ खाते जे करप्ट कामूरनि जी कन मुठ करे मिराणी पाड़े में जमा थियल पाणी निकाल करायो वञे। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां। पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट खाते मटियारीअ जे मुलाज़मनि पारां मुतालबनि जी मञता लाइ पॉपुलेशन ऑफिसर खां प्रेस क्लब मटियारी ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि दोस्त अली शेख, खुदा बख्श मेमून, अब्दुल मजीद शेख, GM शाह, आयशा ज़रीना ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट सिंध पारां पॉपुलेशन खाते जा फलाही मर्कज़, मोबाइल सर्विस यूनिट हेल्थ खाते में जिम करण या कंहिं एनजीओस हवाले करण वारे अमल जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त असांजो इदारो 1965 खां कमु करे रहियो आहे। असांजो कमु सूबे अंदरि ॼम जी रोक करणु आहे। असांजे खाते खे हेल्थ खाते में जिम करण जी साज़िश टेक्निकल एडवाइज़र तालिबुल अशारी करे रहियो आहे, जंहिं खाते जा अरबें रुपया जेली प्रोग्रामनि में ख़र्द बुर्द करे छॾिया आहिनि। हाणे हुन खे सच साबित करण लाइ पॉपुलेशन खाते खे बंदि कराइण घुरे थो, जंहिं ख़िलाफ़ जदोजहद कंदा रहंदासीं। हिन चयो त जेकॾहिं अहिड़ो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त हाई कोर्ट में संदसि ख़िलाफ़ कानूनी पिटीशन दाख़िल कराई वेंदी। हिननि चेतावनी ॾिनो त जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।